ख़बर पहुंचाईंदासीं। ज़मीन ते मुबैना कब्ज़े ख़िलाफ़ औरत जो पुट समेत प्रेस क्लब थरीमीरवा आॾो एहतजाज। ज़वार हुसैन लगारिया जी रिपोर्ट मूजिब त ॻोठ लियाकत चनो जी रवासण किज़बानो चनो पंहिंजे पुट ईसा ख़ान सां प्रेस क्लब पहुची दाहींदे ॿुधायो त 62 शख़्स मुनव्वर सोहराब ऐं भलेरिनो चनो वारा मुंहिंजे पीउ जी ज़मीन ते मुबैना तौर ते कब्ज़ो कनि पिया, मना करण ते झेड़े लाइ तयारु थी विया आहिनि। मुंहिंजा पुट ईसा ख़ान खे धक बि हया अथनि। थरीमीरवा थाणे बि वियासीं मगर थरीमीरवा पुलिस बासरनि सां मिलियल हुजण करे को बि एक्शन वठण लाइ तयारु नाहे। हिन एसएसपी खैरपुर ऐं डीआईजी सखर खां मुतालबो कयो त मूं मिसकीन सां इंसाफ़ करे मुंहिंजे पीउ जी ज़मीन तां कब्ज़ो ख़ाली करायो वञे। जेके भी आहिनि जेके पाण में आहिनि गुलाम सरवर जा इहो सोराब चइणो आहे, इहे असांजे घर में घिड़ी करे